सदर आसिफ अली ज़रदारी ऐं शहीद बेनज़ीर भुट्टो जी न्याणी आसफा भुट्टो ज़रदारी हाणे क़ौमी असेंबलीअ जी मेंबर बणिजी चुकी आहे। हिन 29 मार्च ते नवाबशाह जे तक NA 207 पंहिंजे पीउ जी छॾियल सीट ते बिना मुक़ाबले चूंड खटी हुई। आसफा भुट्टो ज़रदारी 3 भाइरनि भेनरुनि मां सभ खां नंढी आहे। संदसि जनम फ़ेबरवरी 1993 में थियो। संदसि माउ बेनज़ीर भुट्टो 2 भेरा पाकिस्तान जी वज़ीर आज़म, पीउ आसिफ ज़रदारी 2 भेरा सदर, भाउ बिलावल परॾेही वज़ीर ऐं पुफी डॉक्टर अज़रा पेचू अॻूणी सिहत वारी वज़ीर आहे। आसफा भुट्टो ज़रदारी ऑक्सफोर्ड, ब्रुक्स यूनिवर्सिटी कॉलेज लंडन ऐं यूनिवर्सिटी ऑफ एडिनबर्ग मां तालीम पिराई आहे। पंहिंजे घर भातियुनि जे नक्शे क़दम ते हलंदे हिन 2020 में पीपल्स पार्टीअ जी हिक रैलीअ में शिरकत करे सियासी मैदान में पेर रखियो हो। आसिफ अली ज़रदारी जे सदर बणजण खां पोइ इहे अफ़वाह हुआ त आसफा भुट्टो खे ख़ातून अवल जो दर्जो ॾिनो वेंदो। इहो ख़िताब आम तौर ते सदर जी ज़ाल खे मिलंदो आहे, जंहिंखे अहिड़ो प्रोटोकॉल ऐं मराहतूं ॾिनियूं वेंदियूं आहिनि, पर इन जो सरकारी तौर ते को ऐलान न थियो आहे। आसफा भुट्टो ज़रदारी पाकिस्तान जी उहा पहिरीं ॿारड़ी हुई जंहिंखे पोलियो जे ख़ात्मे वारी वैक्सीन ॾिनी वई हुई ऐं हाणे उहा वैक्सीन सॼे मुल्क में मुहिम लाइ पियारी वेंदी आहे ऐं आसफा भुट्टो सॼे मुल्क जी सफ़ीर आहे।